अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। हिलादे काफ उमरा के दरो दीवार आए हमदम, किनारे मौज ने पाला है तुझको गोद में बसू, दिखा दे जो हरे अपना बहरे लेकर तरसते हैं वतन वाले तेरे शौक़े शहादत पर, लहू मंसूर दे दे कौम के मर्दों जवां बनकर। काबिल एहतराम मानवारा उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ जेके वालदैन साहब आया है, ऐ सभी गुठाणा, ऐ मुझा प्यारा नंढा पितकड़ा नूनहाल शागिर्द हो, अस्सलाम वालेकुम। अज ॾाढी दिल खुश बहारदार थी रही जो असांजे स्कूल के उस्तादनि जो प्रोग्राम पाकिस्तान के 78वें यौम आज़ादी के मौके ते इंतहाई बेहतरीन प्रोग्राम सजायो है। यकीन जानो त अहिड़ा प्रोग्राम उस्तादनि, ॿारनि ऐं वालिदैन जे लाइ वॾी हिम्मत अफ़ज़ाई जो सबबु हूंदा है। असांखे तइलीम सिर्फ़ किताबनि ताईं महदूद नथी रखे, पर ही जेके शयूं आहिनि जिनखे तइलीमी मैदान में एक्स्ट्रा एक्टिविटी यानी जेके वाधू शयूं आहिनि ॿारनि खे सेखारियूं वञनि थियूं, हीअ अधु इल्मु आहे जेको शागिर्दनि खे सेखारियो वञे थो। अॼु हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश जेका हिते महसूस कई आहे उहा उस्तादनि साहिबनि खे अर्ज़ु ज़रूरु कबी त हिन बहितरीन प्रोग्राम में जेकॾहिं असांजूं जेके नंढियूं शागिर्दियूं आयूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि मां कंहिं हिकिड़ी खे तव्हां तकलीफ़ नथा कराए सघो, ठीकु आहे, बैत या नज़म असां हुनखे नथा पढ़ाए सघूं, पर जेकॾहिं हुनखे क़ुरान शरीफ़ जी तिलावत हिन स्टेज ते करायूं हा त यकीन जाणो हिन प्रोग्राम खे वधीक चोॾहीं जो चंड लॻी वेंदा। जेका शइ असांखे पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ या तनक़ीद न सम्झिजो, पर तव्हांजे रहनुमाई जे लाइ हिकिड़ी शइ चऊं था, उस्ताद साहिबान हिन शइ खे महसूस न कनि। ही आज़ादी जो ॾिहाड़ो यकीन जाणो असांखे कोई मुफ़्त में कोन मिलियो आहे। हिन जो नज़रियो, हिन जो बुनियाद असांजे वॾनि जंहिं जदोजहद ऐं जंहिं तख़य्युल जे बुनियाद ते रखियो हो, उहो मक़सद हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, यानी उहो वतन जंहिंमें मुस्लमान पंहिंजे अलॻि जेके हुकूक आहिनि उनखे पाबंदी सां अदा करे सघनि, उनजे लाइ ही मुल्क वजूद में आयो हो। ऐं जंहिं वक़्त में बरतानवी साम्राज्य ऐं बड़े सगीर जे अंदरि पंहिंजा जॾहिं पर खोलिया हुआ, हुनजो बुनियादी वापार संगे आया हुआ। वापार संगे अची पंहिंजे कारोबार शुरू करण खां पोइ हुननि मुल्क ते आस्ते आस्ते पंहिंजा जेके नज़रिया मढ़णु शुरू कया। जॾहिं उन्हनि पंहिंजा नज़रिया मढ़णु शुरू कया तॾहिं असांजे मुस्लमाननि जेके रहबर हुआ, जेके रहनुमा हुआ, जंहिंमें मौलाना मोहम्मद अली जोहर ऐं ॿिया जेके अॻवान हुआ, उन्हनि जो ख़ूब तहक़ीक़ कयो त असीं मुस्लमान आहियूं, असांजो नज़रियो, असांजो अक़ीदो, असांजो तौर तरीक़ो, असांजो समाज, असांजी सक़ाफ़त ऐं असांजो लिबास असांखे कुझु ॿियो इस्लामी शयूं सेखारे थो, मगर हिते हिन में अची जेको सिस्टम शुरू कयो आहे इहो असांजे मुस्तक़बिल बैद जे लाइ इंतिहाई हानिकार साबित थींदो। उन करे उन्हनि हिकिड़ी तारीख़ी वलवल अंगेज़ जदोजहद शुरू कई जेका मुख़्तलिफ़ रूपनि में हलंदे अॻिते जेको आज़ादी जो रूप अख़्तियार कये असांखे आज़ाद रियासत नसीब थी, जंहिं आज़ाद रियासत में असां अॼु सभु गॾु रही ऐं हे पंहिंजा ख़ुशियुनि जा ॾियारा मल्हाए रहिया आहियूं।
असां सभिनी जो फर्ज़ थो थिए त असीं हिन वतन अज़ीज़ जे ख़ातिर पंहिंजी जान माल ऐं जंहिं नज़रिए जंहिं अक़ीदे जंहिं बुनियाद ते ई असांजो मुल्क क़ाइमु थियो आहे असीं उन ई बुनियाद ते पंहिंजे मुल्क जो अमन अमान तहफ़ुज़ ऐं उनजी जेका असां ख़िदमत जारी रखूं। आख़िर में वरी तव्हां सभिनी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि जो निहायत शुक्रिया अदा कंदुसि ऐं मूंखे हिकिड़ा सुठा लफ़्ज़ यादि कंदा हिकिड़े सुठे माण्हूअ जा उहे आऊं हुन उस्तादनि जे हवाले सां ॻोठाणनि खे मुअदबाना हथ ॿधी अर्ज़ करे इहे लफ़्ज़ चवंदुसि जेके असांजे मान वारे मुअज़्ज़िज़ चीफ जस्टिस जनाब जस्टिस सलाहुद्दीन पवल साहिब जिन मिठी में अची हिकिड़ी निहायत पुरवकार तक़रीब जे अंदरि चयो हो त तव्हांखे कंहिं बि माण्हूअ खे सलाम करण जी का बि ज़रूरत कोन्हे। तव्हां कंहिं चीफ जस्टिस खे कंहिं ॿिए जस्टिस खे कंहिं पुलिस वारे खे उनखे सलाम न करियो, उनजे अॻियां न झुको, मगर जेकॾहिं तव्हांखे झुकणो आहे त पहिरीं सलाम करणो आहे त पहिरीं तव्हां पंहिंजे वालिदैन खे करियो, उनखां पोइ जॾहिं तव्हांखे सलाम करणो आहे तव्हां पंहिंजे उस्तादनि खे सलाम करियो। त इहे असांजा उस्ताद जेके इलाही महिनती जिन जेको हीअ महिनत कई आहे असीं हिननि खे इंतिहाई सलाम पेश करियूं था। ॾाढी ख़ुशी थी आहे जो उन्हनि असांजे ॿारनि खे महिनत करे ॾाढो तयारु कयो आहे ऐं असीं इंशाअल्लाह पंहिंजे वसाइल इन्हनि उस्तादनि सां हर वक़्तु गॾु हूंदासीं, हिननि जी हिमत अफ़ज़ाई जारी रखंदासीं ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई जे लाइ आख़िर में इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि त मता मायूसी थी मंसूर तूं पंहिंजे मुक़दर खां बिना तदबीर जे कंहिंजी भला तक़दीर बदिली तुंहिंजे आन में वेरानी असर सौदा अहिड़ो जो गाफ़िल क़ौम जी मदहोश क़िस्मत ॼाण जा बदिली। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद।